सच्चो इंसान सुहिणो इंसान जेको दोस्तो वो हमेशा ॿिए इंसान में जेको आहे ख़ूबियूं तलाश कंदो आहे ऐं बुरो इंसान जेको आहे बदकिरदार इंसान ऐं ग़लति इंसान जेको आहे हमेशा ॿिए में बुरायूं तलाश कंदो आहे। उस्ताद मंज़ूर सखीराणी जेको आहे हिकिड़ो सुठो इंसान ऐं ख़ूबसूरत इंसान आहे जेको पंहिंजे उस्तादनि ऐं वॾनि फनकारनि में माना ख़ूबियूं ई तलाश करे थो ऐं उस्ताद जलाल चढ़नी जी तमामु घणी तारीफ़ कई। अचो त ॿुधो। जलाल मरहूम पंहिंजे रंग में एॾो त आवाम में मक़बूल थी वियो जो तक़रीबन उन्हनि ट्रैक्टरनि में उन्हनि होटलनि में उन्हनि मेलनि वलाखड़नि में हुनजी आवाज़ गूंजण लॻी। अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां तव्हांखे उस्ताद मंज़ूर अली सखीराणी जी ज़बानी माना कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। उस्ताद मंज़ूर अली सखीराणी हिकिड़े इंटरव्यू में ॿुधायो त उस्ताद जलाल चढ़नी जेको तमामु जग मशहूरु फ़नकार हो ऐं उनखे पूरी अवाम जेका सिंध जी आवाम हूंदी उहा तमामु घणो चाहींदी हुई ऐं उन वक़्त में वॾा वॾा फ़नकार हूंदा, वॾा वॾा गवैया हूंदा जेके बाजनि ते ॻाईंदा हुआ, माना बाजो वॼाईंदा हुआ ॻाईंदा हुआ। पर जॾहिं उस्ताद जलाल चढ़नी आयो ऐं तमामु घणो मशहूरु थी वियो, जग मशहूरु थी वियो ऐं दुनिया हुनखे चाहिण लॻी, हुन सां मोहबत करणु लॻी, त पोइ हुन बाजनि वारनि जो कलाम ई न केरु ॿुधे। माण्हू हुनखे घुराइनि न महफ़िल में, न को हुननि जूं केस्टूं पियूं हलनि, न को हुनखे आवाम घुराए पई, न को महफ़िलनि ते, न को काज ते, न को शादी वग़ैरह माना जेके दावतूं थींदियूं आहिनि उन्हनि ते घुराइण लाइ केरु तयारु न हुजे। पोइ छा थियो जो आहिस्ते आहिस्ते उन्हनि जो राग जेको आहे ख़तमु थियणु लॻो ऐं उस्ताद जलाल चढ़नी जेको आहे तमामु घणो मशहूरु थी वियो ऐं चोटी ते माना पहुची वियो फ़नकार ऐं हर झर झंग में माना उस्ताद जलाल चढ़नी पियो हले। ट्रैक्टरनि ते जलाल चढ़नी पियो हले, बनी बारे में जलाल चढ़नी पियो हले, घरनि में जलाल चढ़नी पियो हले। आवाम जे माना हर जॻह ते जेको आवाम जेको आहे उहा उस्ताद जलाल चढ़नी खे ॿुधे पई ऐं वेंदे जेको आहे पूरे सिंध में वेंदे पोइ पंजाब ताईं, बलूचिस्तान ताईं, सरहद ताईं माना उस्ताद जलाल चढ़नी खे ॿुधनि पिया। दुबई ताईं, सऊदी ताईं, कतर ताईं उस्ताद जलाल चढ़नी खे ॿुधनि पिया। पोइ उस्ताद मंज़ूर अली सखीराणी ॿुधाए पियो त पोइ जेके असांजा उस्ताद हुआ जेके बाजीअ ते ॻाईंदा हुआ, पोइ उन्हनि वीचारनि जो हाणे कलाम ई न पियो हले त पोइ उन्हनि बाजा पंहिंजा ढके वेड़े पोइ माना रखी छॾिया। जेके बाजे ते ॻाईंदा हुआ असांजा उस्ताद उन वक़्तु सुठा सुठा रागी हुया त उन वीचारा पोइ ते रहिजी विया, उन्हनि पंहिंजे बाजनि खे ढके वेड़े छॾियो। पोइ बाजनि जो माना रवाज ई ख़तमु थी वियो। हाणे पुराणे वक़्त में जेको उस्ताद मंज़ूर अली ख़ान हूंदो ऐं जेके ॿिया वॾा वॾा फ़नकार हूंदा, गवैया हूंदा, पोइ उहे माना ॻाईंदा ई बाजनि ते हा। सम्झो फ़ोटो ख़ान ज़रदारी हो, इमाम बख़्श ज़रदारी हो, अलादा ज़रदारी हो, इहो बाजे ते ॻाईंदा हुआ ऐं उन्हनि जे माना शागिर्दनि मां जेको आहे उस्ताद इहे मंज़ूर सखीराणी बि ॻाईंदो हो। पोइ माना पोइ बाजे वारो दौर ई वियो हलियो। पोइ खड़ताल चपड़ी जेको आहे हुनजो उरूज थी वियो ऐं पूरी दुनिया में हर जॻह ते झर झंग में, सिंध पाकिस्तान में माना पूरी दुनिया में जेको आहे इहो यख़्तारो चपड़ी जेको आहे माना वॼे पई ऐं उस्ताद जलाल चढ़नी जो नालो हुजे। ट्रकनि ते बि उस्ताद जलाल चढ़नी जा कलाम पिया हलनि, हर जॻह ते उस्ताद जलाल चढ़नी जा कलाम पिया हलनि। इहो उस्ताद जलाल चढ़नी जो माना हिकिड़ो उरूज हो ऐं उस्ताद जलाल चढ़नी जो माना हिकिड़ो शान हो जंहिंखे जेको आहे सिंध जे फ़नकारनि जेको आहे सचे फ़नकारनि में माना बयानु कयो। हाणे उस्ताद जेको आहे मंज़ूर सखीराणी जेको आहे उहो हिकिड़ो सचो इंसानु आहे। उन जेका उस्ताद जलाल चढ़नी में जेके ख़ूबियूं हुयूं उहे ॻणायूं। हाणे इहे इंसान हूंदा आहिनि जेको माना हुन का बि ॻाल्हि लिकाई न उस्ताद जलाल चढ़नी जी। सलाम आहे उस्ताद मंज़ूर सखीराणी खे। दोस्तों उस्ताद मंज़ूर अली सखीराणी जेको उस्ताद जलाल चढ़नी जो माना सचो आशिक़ हो, सचो पको आशिक़ हो ऐं उस्ताद जलाल चढ़नी जा कलाम बि ॿुधंदो हो शौक़ सां, तमामु घणो शौक़ सां, चाहत सां, मोहबत सां उस्ताद जलाल चढ़नी जा कलाम बि ॿुधंदो हो ऐं हुन मां सिखंदो हो, पिराईंदो हो। कई राग जेके हुआ, कई ॻाल्हियूं हुयूं जेके मंज़ूर सखीराणी जेको आहे हुन मां सिखियूं ऐं मंज़ूर सखीराणी पंहिंजे जेको आहे कलाम खे अञा बहितर कयो। छो जो वॾे फ़नकार मां वॾे जेको फ़नकार जेको मशहूरु थी वेंदो आहे उन मां हर जेको फ़नकार हूंदो आहे उहो कुझु न कुझु हुन मां पिराईंदो आहे ऐं सोचींदो आहे माना सिखंदो आहे त बाबा हीअ अॻिते कीअं निकिरी वियो, छाजे करे निकिरी वियो। पोइ पाण में उहे तब्दीलियूं कंदो आहे पंहिंजे ॻाइण में, पंहिंजे सुर में, पंहिंजी धुन में,
पंहिंजे माना आलाप में हर शइ तब्दील कंदो आहे त बाबा मां बि हुन जहिड़ो थी वञा ऐं मूंखे बि आवाम चाहे मोहबत ॾे ऐं मां बि ओतिरो मशहूरु थियां। ईअं ई उस्ताद जेको आहे जलाल चांडे मां जेको आहे मंज़ूर सखराणी बि सिखियो ऐं घणो कुझु पिरायो ऐं हुन पंहिंजे हर इंटरव्यू में तक़रीबन जेके इंटरव्यू हुन जा थींदा हुआ त पोइ अॼु ताईं बि हू ॻाल्हि कंदो रहंदो आहे उस्ताद जलाल चांडे जी तारीफ़ बयानु कंदो रहंदो आहे। इहा हुनजी सचाई आहे, मोहबत आहे, उल्फत आहे ऐं वॾोपण आहे। फ़नकार जो वॾोपण इहो ई हूंदो आहे जो जंहिंमें जेका ख़ूबी हुजे पंहिंजे उस्तादनि में, वॾे फ़नकारनि में, त उहा बयानु करे सच सां हक़ीक़त सां। इहा हुन बिल्कुलु बयानु कई। दोस्तों मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।